सुफारज कोन थी गई पंज अमल सुधार तू धके हल क्या मत हाणे पुछाणो थी गई हाणे जेका नबी के घर की खिदमत करण वाली मैं हो ॿियो नसीहत कर समझो दादा के अॼु घणा माण्हू आहिनि जेके सैयदनि ते एतराज़ करण वारा नबी के घराणे ते आमीरी खणण वारा खातून अज़हर साईं जे शान में घटमत लफ़्ज़ ॻाल्हाइण वारा अॼु बि आहिनि ओ माण्हू पियो चए सख़ती शोए फातिका वञ मुंहुं ढक वार ढके فإن محمدا لن يغني عنك من الله شيئا क़यामत जे आड़े मोहम्मद करीम तो के को कम न ॾींदी या अल्लाह को कोन बचाईंदी मगर समझी त नबी मुंहिंजी सिफारिश कंदो नबी जे घर जी ख़िदमत गुज़ार आया मुंहिंजी पारद थींदी मकाइयो दिल में ख़्याल हुजे पर अमल सुधार हाणे जेॾी महिल उन माण्हूअ बीबी बरना खे तानो ॾिनो त मोहम्मद सिफारिश कोन कंदी नबी जा घराणे जो कोई कम कोन ईंदो जेॾी महिल उन खे इहो तानो मिलियो त माई एतिरो मिलियो दुनिया वाले साईं जे दर की मारी कई है हुजूर जे दर की खिदमत कई है नबी के बच्चन की खिदमत कई है ऐं ही कहे तो नबी के बारे में नबी जो नबी के घराणे के बारे में कोन ॾींदो का सिफारिश कोन थींदी माई रोंदी आई हुजूर जे वेठा हुजनि मदीने वाले साईं जे अॻियां आई साईं फरमायो बिररा छोड़ दिया ओ बिररा छाते या रुनिया या रसूल अल्लाह मां तव्हांजे घर जी पांगड़ी आया बनी तुझी आया साईं गोरी तुझी आया तुझा थोरा थिया गोरा थोरा किए आया अरे थोरा किए आया साईं बनी तुझी आया या रसूल अल्लाह मुखे ते इहो आसरो आहे क़यामत जे ॾींहुं अव्हां मुंहिंजी शफ़ाअत कंदा अव्हांजा अहल बैत मुंहिंजी शफ़ाअत कंदा पर हिन माण्हूअ मूंखे पहिरों ॾिनो आहे तानो ॾिनो आहे त नबी जी सिफारिश कमु कोन ईंदी नबी जे बचन जी सिफारिश कमु कोन ईंदी या रसूल अल्लाह छा इन माण्हू जी ॻाल्हि सही आहे जेका मूंखे तानो आहे हुजूर जन के गुस्सो अची मदीने वाले साईं के कावड़ अची गई हुजूर जन है रुखसार दिल मुबारक कावड़ में लाल किया ऐं जॾहिं हुजूर जन के कावड़ ईंदी हुई ही दिल मुबारक ईअं लॻंदा ॼण ॾाढ़ूअ जा दाणा निपुड़ियल हुजनि ॾाढ़ू जी रस ॾिठी अथव सुर्ख लाल हूंदी आहे मुस्तफा जा गल मुबारक कीअं सुर्ख लाल थी वेंदा ऐं हुजूर जन ॿाहिर निकिता चादर मुबारक जेका कुल्हनि ते हुई उहा चादर हीअं ज़मीन ते लड़कंदी पई वञे हुजूर हलनि पिया मस्जिद में चादर पुठो लड़कंदी पई अचे चेहरो मुबारक गुस्से में लाल हुयो साईं फरमायो मुहम्मदन हुजूर जन चादर लड़कंदी पई अचे चेहरो सुर्ख हुयो वकुन्ना माशरल अंसारी नअरिफु ग़दबहु बिजफ्र रिदाई व हुमरत बदनतई असां अंसारन के अंदाज़ो हूंदो हुजूर जे कावड़ जो असां अंसारी असाबी जेके आहिनि असांखे पक हूंदी जॾहिं हुजूर चादर लड़काए हलनि ऐं जॾहिं चेहरो
के सामने ते पेश कयासी हुजूर मिंबर ते चढ़िया मिंबर ते चढ़ी ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो वल्लज़ी बाज़क बिल हक़ लौ अमरतना बि उम्महातिना व आबाइना औ औलादिना लअमदीना अला कौलिक या रसूल अल्लाह हबीब जो हुक्म कयो तव्हां चवंदो असांजा अब्बा कुर्बान अम्मियूं कुर्बान बच्चा कुर्बान जितूं जानियूं कुर्बान कंदासीं हुक्म कयो हबीब नाराज़ न थियो जेको फरमान ॿुधायो हुजूर जन मिंबर ते चढ़िया ثم سيد المنبر حضور منبر ते चढ़िया फहमिद अल्लाह अज़्ज़ व जल व असना अलैहि अल्लाह जो हमद बयान कयूं अल्लाह ताला जी सिफत सना बयान कयूं ثم قال मन अना हुजूर जन सहाबा खे ॾिसी फरमायो ॿुधायो मां केरु आहियां सुञाणो ताऊं केरु आहियां सुञाणो ताऊं केरु आहियां असां बि था चवनि त असां अर्ज़ कयोसीं त अंत रसूलुल्लाह हबीब सुञाणो त अल्लाह जा रसूल अल्लाह जा रसूल सुञाणो था पाण चवंदा हा रसूल त आहियां पर ॿुधायो मां केरु रसूल अल्लाह जो आहियां पर ॿुधायो मां केरु आहियां असां अर्ज़ कयोसीं त कुलना मुहम्मद इब्न अब्दुल्लाह इब्न अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्द मनाफ या रसूल अल्लाह अवाजो इस्म मुहम्मद अवाजो अब्बू अब्दुल्लाह अवाजो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब पर ॾाॾो हाशिम तर ॾाॾो तव्हांजो अब्द मनाफ तव्हां कुरैश जे घराणे में आहियो हबीब हुकुम कयो छा मसलो साईं जन पंहिंजी रिसालत जो इकरार त हर नहीं कयो पर हुजूर जन फरमायो त मुंहिंजी ज़ाती हैसियत मां मुहम्मद पुट अब्दुल्लाह जो पुट अब्दुल मुत्तलिब जो पुट हाशिम जो पुट अब्द मनाफ जो घराणो मुंहिंजी कौम मुंहिंजो कबीलो ही आहे पोइ साईं फरमायो त ॿुधो अना सय्यद वलद आदम वला फखर मां आदम जे औलाद में हरनी जो सरदार आहियां पूरी इंसान ज़ात में सभिनी जो सरदार मां मोहम्मद करीम आहियां अना अव्वल मन तनशक्कु अन्हु अर्द सब खां अव्वल जेका ज़मीन चीरदी महशर जे मैदान में कब्र में जेको ॿाहिरि निकिरंदो उहो मां मोहम्मद करीम सुभान अल्लाह अना अव्वल मन यनफद तुराब अन रअसिही जिन फरमान मज़ार में उथला कब्र में उथला ये मथा छंडीदा ऐं अल्लाह जो हमद पढ़दा उन्हें यारे सभिनी का अव्वल मां मथे के छंडे बाहर निकरण वालो मां मोहम्मद करीम अव्वल दाखिल जन्नत सभिनी का अव्वल जन्नत में वञण वालो मां मोहम्मद करीम बड़ा फखर इन ॻाल्हि ते फ़ख्र नथो कयां बसाहिब लिवाइल हमद वला फखर मां मोहम्मद करीम हमद जो झंडो खणी बीहंदुसि सवा लख नबी मुंहिंजे झंडे जे हेठों हूंदा उहा ज़ात मोहम्मद मुस्तफ़ा जी है वफ़ी ज़िल्ल रहमान अज़्ज़ व जल्ल यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुहु वला फखर जंहिं क़यामत जे ॾियारे में सिज मथों गिरात जेतिरो कदर अची वेंदो छप्पर छांव मन न हूंदो को शामियानो को तंबू तूलान न हूंदो सवाइ अल्लाह जे पाछे ते उन ॾियारे ॾिसंदो त मां मोहम्मद अल्लाह जे पाछे में बीठो ऐं पोइ साईं फरमाइनि त मां बाल अक़वाम यज़ूमून अन रहनी ला तनफ़ा माण्हुनि खे छा थी वियो आहे जो माण्हू चवनि था त मुंहिंजी माइटी मुंहिंजो रिश्तो मुंहिंजी निस्बत क़यामत में फ़ाइदो न ॾींदी मुंहिंजे बच्चनि खे उनजो फ़ाइदो न थींदो मुंहिंजे बच्चनि जे ख़िदमत गुज़ारण खे को फ़ाइदो न थींदो ॿुधी छॾियो अन रहनी बल हत्ता तबलु हाव हकम हा ॿुधी छॾियो ए मुंहिंजे कलमे पढ़ण वारो ए मुंहिंजे ईमान आणण वारो ॿुधी छॾियो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद शफ़ाअत कंदुसि पंहिंजे बच्चनि जी शफ़ाअत कंदुसि पंहिंजे घराणे जी शफ़ाअत कंदुसि पंहिंजे घराणे
रुके मदीने वाले की ना रुके मुझे मदीने में मुझे बच्चन की खिदमत करने वाली ने बिर्रा की ना पर टंडे भागे में मुझे बचा रहता अरे छड़ने में मुझे बचा रहता जेको उनकी खिदमत हो करे उनके टंडी हाली करे सही बोलो तो क़यामत में आने उनकी मोहम्मद शफाअत करना हाय हकम कबीले वाला उनकी मोहम्मद शफाअत करो से हत्ता तवज्जो हत्ता इन मन अशफा लहू लयशफा फयुशफा हत्ता कि मां मोहम्मद जन की सिफारिश करो से जन के मां छडाई से उहे वरी वरी ॿियनि जी सिफारिश करो ऐं उनजी सिफारिश कबूल कई जेके मुंह छडायो न छडाईंदो न जेको मुजरिम हो न ॾोहारी हो न पाण कुटियल हो न कायम साईं बाबा जे मुंह सिफारिश करे बचायो उहो वरी वरी ॿियनि जी शफ़ाअत कंदो ॿियनि जी सिफारिश कंदो ऐसी ताईं शफ़ाअत थींदी जंहिंखे मां छडायो उहो वरी ॿियनि खे छडाईंदो उहे वरी अञा ॿियनि खे छडाईंदा तव्हांजो इन इब्लीस लयततावल तमअन बिशफ़ाअ जंहिंमहिल मुंहिंजी शफ़ाअत जो इहो दौर हलंदो ईअं छडाईंदुसि त शैतान खे उमेद थी पवंदी मां बि छुटी शैतान खे नास थी पवे लुट लॻी वई शफ़ाअत अरे शफ़ाअत जो दर खुली वियो आहे मदीने वारे जो शफ़ाअत करे उनजा बच्चा था शफ़ाअत कर वलीअ था शफ़ाअत कर आलिम था शफ़ाअत कर अरे किथे मां बि न छुटी शैतान खे आस थी पवंदी पर वाबी इहा आस कोन्हे सही ॿुधो मदीने शरीफ हरम नबवी में हिकिड़ो माण्हू मूंखे भाई अचां थो हरम में अंदर मूंखे पाण हथ विझो ऐं दिलबर साईं कोन्हे हिकु कुटो ज़बरो माण्हू मूंखे ज़ोरदार दिलबर साईं कोन्हे जो ख़ैर त आहे कि माण्हुनि खे चवंदो नबी शफ़ाअत कंदो वली शफ़ाअत कंदा गुमराही माण्हुनि खे गुमराह थो करे कौन नबी जे आसरे मथां वेठा कौन छॾाईंदो नबी कौन छॾाईंदो दस्तगीर कौन छॾाईंदो पीर मुर्शिद मदान जे आसरे वेठा हुजो मूंखे इहो चवे हरम नबवी में पाण में हथ विझी जेको दिलि सही पाण गुमराही ॿियनि खे बि गुमराह थो करे मुझे तू आरती याद हुई कि हाँ आरती मस्जिद में मेरा 40 साल से मुझे भाव से पेशवा मस्जिद जो पेशवा मां जिते में महारानी याद हुआ कि मुझे काम मारन हुआ बची जो मस्जिद नबवी शरीफ जो को पुरानो तुर्कन वालो हलो पर एक सलाम वालो एडो बाप सलाम नो बाबुल बती इन से ये मन को आ ते ये कर ठहल सोना है हां हाजिरी नसीब करो शफ़ाअती लिअहल कबाइर मिन उम्मती मोहम्मद करीम जी शफ़ाअत मुझे उम्मत जे वॾनि कबीरनि गुनहगारनि खे मुंहिंजी शफ़ाअत मुझे हीअ पढ़ छा आहे अरबी सम्झी थो न पढ़ी शफ़ाअती लिअहल कबाइर मिन उम्मती मुझे समझी न आहे त लिखियल पर मां पहले भाव घुमड़ाई तो पे कोई पढ़ा तस्वीर कढी मोबाइल से तस्वीर मुझे किया अनबी तस्वीर कढी वरवटी आजाद के गेट ते अभी तई मां हदीस लिखी पई साईं फरमाया इन शफाअती यौम अल क़यामत हक़ क़यामत में आए मुझी शफाअत हक़ पर हक़ मन लम युमिन बिहा फलैस लहा अहलुन जेको मुझी शफाअत ते ईमान न थो रखे
मंगो कन हक सड़ा आखिरत में शफाअत थियणी न आहे इन ते पंहिंजे अमलनि ते राज़ आहे असां ते पंहिंजे अमलनि ते राज़ आहे मुर्शिद ते राज़ असां खे पंहिंजे बगदाद वारे सोने दस्तगीर ते राज़ हां ॿुधो हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे सुनन इब्न माजा में ऐं इहा रिवायत मिशकात मसादी में भी आहे ऐं इहा रिवायत अल बिदाया वन निहाया में हाफ़िज़ इब्न कसीर की रिवायत आई आहे हज़रत उस्मान बिन अफ़ान को रिवायत मदीने वाले साहिब क्यों नंबर खलीफ हज़रत उस्मान को रिवायत करे त यशफा यौमल क़ियामत सलास क़यामत जे ॾियारे टे धुरियूं शफ़ाअत कंदियूं क़यामत जे ॾियारे टिनि क़िस्मनि जा माण्हू शफ़ाअत कंदा अल अंबिया सुम्मल उलमा सुम्म शुहदा नबी शफ़ाअत कंदा आलिम शफ़ाअत कंदा शहीद शफ़ाअत कंदा मूसा भी जो पंहिंजी जमात जी शफ़ाअत कंदो हज़रत ईसा पंहिंजी क़ौम जी शफ़ाअत कंदो ऐं आलिम ईंदा आलिम शहीद ईंदा नबी सोने जा बच्चा ईंदा सुभान अल्लाह सुम्मल मुअज़्ज़िनून ओ बांगा ईंदा ये बांगा भी सुभान अल्लाह बांगा जो बांग दे दो ना अस्सलातु खैरुम मिनन नौम क़यामत जे ॾींहुं बांगो भी सुभान कंदो छा कंदो मोला मूं जेॾी महिल बांग कई त हणे ई सुता पिया ओ हे कोन हो वीचारो आयो मोला ही बांग ॿुधी मस्जिद में ईंदो हो मस्जिद में अचे जमात सां नमाज़ पढ़ंदो हो इहो बांगो शफ़ाअत कंदो इमाम शफ़ाअत कंदो हां सुभान अल्लाह पोइ जंहिंजो अक़ीदो सचो आहे मोहब्बत सच्ची अल्लाह वारनि सां अल्लाह जे प्यारनि सां मोहब्बत जंहिंजी सच्ची आहे पोइ ॿियो को अमल न थो हुजे त उन जी सिफ़ारिश शफ़ाअत फ़ाइदो ॾींदी सल्लल्लाहु
सिरात यौमल क़ियामा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो माण्हू पुल सिरात तां टपंदा उहा पुल जेका वार खां सन्ही आहे तलवार खां तिखी आहे लुॾे थी बीह लुॾंदी आहे उन तां माण्हू हर इंसान खे लंघणो पवंदो साईं फरमाईंदा ईअं जीअं पतंग शमा जे चौधारी पचंदा भुॼंदा पचंदा आहिनि ईअं माण्हू कटबा वढबा टुकबा दोज़ख में किरंदा वेंदा वयुनज्जि अल्लाहु बिरहमती मन यशाअ अल्लाह जी रहमत जेके साथ ॾींदी उहे उकरी पार पहुचंदा सुम्म युज़म लिलमलाइकति वन्नबिय्यीन वशुहदाए अन यशफऊ पोइ अल्लाह ताला हुकुम ॾींदो मलाइको वञो महशर जे मैदान में जेके मुंहिंजा नबी बीठा आहिनि उन्हनि नबीअ खे चओ त पंहिंजे उम्मत जी सिफ़ारिश कनि शहीदनि खे वञी चओ त पंहिंजे साथियुनि जी शफ़ाअत कनि मुंहिंजे उम्मत जा जेके वली बीठा आहिनि मुस्तफ़ा जे उम्मत जा जेके बरगुज़ीदा सालिह वली बीठा आहिनि मलाइको वञो वञो उन्हनि खे चओ त उहे बि पंहिंजे पंहिंजे ताल्लुक़दारनि जी शफ़ाअत कनि साईं फरमाईंदा यशफऊन पोइ उहे वलीअ सिफ़ारिश कंदा नबीअ सिफ़ारिश कंदा उहे शहीद सिफ़ारिश कंदा वयुख़रिजून वयशफऊन उहे शफ़ाअत कंदा माण्हुनि खे दोज़ख मां कढंदा पार जन्नत ॾे पहुचाईंदा सुभान अल्लाह साईं फरमाईंदा उन ॾियारे ते पोइ वयशफऊन वयुख़रिजून मन कान फी क़ल्बी मा यज़िनु ज़र्रतन जेके दिल में ज़र्रे जेतिरो ईमान हूंदो उन्हनि जी बि सिफ़ारिश करे छॾाए जन्नत ॾे पार पहुचाए नबी फरमाए तो वली सिफ़ारिश कंदा नबी फरमाए तो सैयद सिफ़ारिश कंदा नबी फरमाए तो बादशाह सिफ़ारिश कंदा मुल्ला चवे तो सिफ़ारिश न थींदी पोइ मुल्ले जी मञूं या मदीने वारे साईं जी मञूं मदीने वारो साईं सचो आहे मुल्लो सचो आहे पोइ असां लख मुल्ला घोर करे उछलायूं असांखे त दिल पर मोहम्मद जो कौल प्यारो आहे सिद्दीक़नि शहीदनि अल्लाह वारनि नबी जे आल जी सिफ़ारिश आहे पर वॾी सिफ़ारिश त ख़ुदि मदीने वारो साईं पाक मदनी जाम ॾिठो पारे उकारींदो असांजो तार न बेड़ो तारींदो मदनी जाम ॾिठो ऐ पारे उकारींदो असांजो तार न बेड़ो तारींदो मदनी जाम ॾिठो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अदा मलाइको मुहम्मद खे सुध ॾींदो अदा घणसाण बाज़ार ईंदो अदा उम्मती उम्मती करे पियो पुकारींदो मदनी जान जॾहिं नबी नफ़्सी नफ़्सी पुकारींदा हर माण्हू खे पंहिंजे सिर जी लॻल हूंदी उन ॾींहुं तुंहिंजो मुंहिंजो नबी चवंदो उम्मती ॿुधाए कोन बाबू दामन वठिजे या न वठिजे गुलामी कजे या न कजे राज़ी कजे या नाराज़ कजे मिठाई सुणे फरमाए त पाणे तुंहिंजे होत पर आऊं बि कुझु अॻु भरी थिया मथां अचे बलोच त कमी मां कीन थियो
मदीने वालों कदों पर खतों के लिखड़ी तो खेर वधाणी कोंदी नमाज पढ़ो रोजो रखो सुहानी रखाए मतो 15 शबान दी रात पई वो रात जिने पूरे साल दे तकदीर दा फैसला लिखवाए इन साल के खुशी मिलदी के गम मिलदो के पुत्र मिलदो के न्याणी मिलदी के जो हादसो थींदो किथे मीर वसंदो किथे टुकर थींदो किथे ज़िलज़िलो ईंदो केड़ा हेल हज ते वींदा के मदीने जो दीदार ये लिखवा 15 दी रात ओ या रात कूमू लैलतहा वसूमू नहारहा या रात जागो नफल पढ़ो इबादत कयो मीह जो नफली रोजो रखो मन जाटू दा मार फटाका दा छल आतिशबाजी दा कर या हराम काफर नी रसमा हिंदू नी रीता मुसलमान जो रस्तो जाटू बाण नहीं फटाका छत छोड़ना या मुसलमान जो तरीको नहीं या काफर नी रसमा मुसलमान जो तरीको आ 50 नफले रात में पढ़दा 50 नफले ये जो रोजो रखो सारी जिंदगी के गुनाह के गुजरे हां मेरी मत रमजान में बैठो क्या नहीं कहो ना क्या नहीं कहो इंशाल्लाह है रमजान मनाओ हां अगला तेरा तो जन्मो कर अगली किलो अजर सवाब मना सुभान अल्लाह जो है पूरे रमजान के हर रोजा रखो इंशाल्लाह तरावी हम पढ़ेंगे इंशाल्लाह नमाज जमात से पढ़ेंगे आज हमारी किलो सवाब शुरू मेरे के भाग बड़ी खुश नसीबी तो के साथ लिए जे वरी रमजान में वरी मदीना सुभान अल्लाह साईं फरमायो त उम्रतुन फी रमजान का हज्जतुन मई जेको रमजान के महीने में उम्रो करे ने के मोहम्मद करीम सा गॾिजी हज रमजान में हिकड़ी इबादत जो अजर सवाब जेको मक्के में